नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान वेटरनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन जो इजलास प्रेस क्लब सेक्रेटरी डॉक्टर हाकिम अली जलबानी की सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें पाकिस्तान वेटरनरी मेडिकल एसोसिएशन डॉक्टर समीउल्लाह लिगारी, प्रोफेसर जावेद अहमद गाही, डॉक्टर कदूस अहमद मेमन, डॉक्टर सईद अहमद मेमन, डॉक्टर मोहम्मद हाशिम भट्टी, डॉक्टर जुल्फकार सेठार, डॉक्टर मुनीर अहमद, डॉक्टर निजामुद्दीन जमाली, डॉक्टर अब्दुल्ला राजपुर शिरकत कई। इन मौके ते यकरा फैसला कया विया। लाइव स्टॉक जा जेके भी डॉक्टर आहिनि हुननि जा डोमिसाइल जी जांच पड़ताल थींदी। जेकॾहिं हिननि जा डोमिसाइल कूड़ा निकिता त हुननि खे वज़ीर आला जी कमेटी ॾांहुं लिस्ट उमाणी वेंदी। वाइस चांसलर टंडो जान मोहम्मद सां मुलाक़ात करे कूड़नि डोमिसाइलनि ते थियल दाख़िला रद्द कई वेंदी। ॿिनि नौकरियुनि बाबति पिणु फैसला कया विया आहिनि त हर डिवीज़न मां लिस्ट घुराई वेंदी, वज़ीर आला खे उमाणी वेंदी, हुननि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।